सखर में रिपोर्ट कर रहा है हफीज़ लाशारी। सखर बरसा रहड़ी में सीनियर सहाफ़ी रोज़ानी कलमदान अख़बार के रिपोर्टर अली जावेद डंडन ते थियल कातिलाने हमले ख़िलाफ़ सहाफ़ती बिरादरी में सख़्त गणती की लहर पखिड़जी वही है। इन सिलसिले में रहड़ी यूनियन ऑफ जर्नलिस्ट जो हंगामी इजलास तलब किया वियो, जंहिंमें शहर के सहाफ़ती बिरादरी वॾे अंग में शिरकत कई। इजलास में रहड़ी प्रेस क्लब के सदर मुजाहिद बोज़दार समेत ॿियनि सहाफ़ियुनि शिरकत करे वाक़े ते शदीद गणती ज़ाहिर कई। शिरकत कंदड़नि चयो त सहाफ़ियुनि ते हमला न सिर्फ़ इज़हार की आज़ादी ते वार आहिनि, पर समाज में सच लिखंदड़नि खे ख़ौफ़ज़दा करण की कोशिश पिणु आहिनि, जेका कंहिं बि सूरत क़बूल न कई वेंदी। इजलास दौरान हमले की सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत कंदे मुतफ़िक़ा तौर ते फ़ैसिलो कयो वियो त वाक़े में मुलविस जवाबदारनि की फौरी गिरफ़्तारी लाइ पुलिस इख़्तियारनि सां राब्तो करे गॾियल हिकमत अमली जोड़ी वेंदी। सहाफ़ियुनि इहो पिणु वाज़े कयो त जेकॾहिं अमन असल जवाबदार गिरफ़्तार न थिया त एहतिजाजी तहरीक शुरू करण समेत क़ानूनी ऐं जमहूरी क़दम खंया वेंदा। इजलास में हुकूमत ऐं क़ानून लागू कंदड़ इदारनि खां मुतालबो कयो वियो त सहाफ़ियुनि जे तहफ़्फ़ुज़ खे यक़ीनी बणायो वञे, वाक़े की शफ़ाफ़ जांच कराई वञे ऐं असल ॾोहारियुनि खे जल्द अज़ जल्द क़ानून जे कटहरे में आंदो वञे त जीअं सहाफ़ी बिरादरी में पकड़ियल बेचैनी ख़त्म थी सघे।